नाज़रीन, बरसात खां पोइ सिंध जी लाड़ वारी पट्टी हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि बिल्कुलु ॿुॾी विया। जेका ज़रई मैशियत आहे उनखे अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हज़ारे मारूड़ा अॼु बि पंहिंजे घरनि खां बेदर आहिनि। खेमा बस्तियूं लॻी वियूं आहिनि, उन में उहो गुज़ारनि पिया। हिकु तरफ़ सिंध जी लाड़ वारी पट्टी खे बरसाती ॿोॾि ॿोॾियो त हींअर सिंध जेका उतर वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे दरियाई ॿोॾि जो ख़तरो आहे। हिन वक़्तु सखर मां गुडू खां हिकु वहंदो सिंधू दरिया जो पाणी आहे, उन में 5,05,523 क्यूसिक जो वहकिरो हले थो पियो। कचे जा सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त हिन अहिड़ी सूरत हाल में जेके बचाव बंद आहिनि उनजी छा पोज़ीशन आहे। जून महीने में इहा अॻ थी कई वई त सिंध में जेका बरसाति पवंदी उहा 40% वधीक पवंदी। सिंध में बरसाती ऐं दरियाई ॿोॾि ॿिन्ही जो ख़तरो आहे। मौसमियात खाते असांखे ॿुधायो हो। असां पंहिंजे प्रोग्राम में आपाशी माहिरनि खां बि राय वरितीसीं ऐं उन्हनि खां पुछियोसीं त जेका बचाव बंद आहिनि उनजी कहिड़ी सूरत हाल आहे। आपाशी खातो के हिन वक़्तु छा करणु घुरिजे। 2 महीना अॻु में असां प्रोग्राम कयोसीं। हिन वक़्तु जॾहिं दरियाई ॿोॾि जो ख़तरो आहे त पोइ बचाव बंद जी छा सूरत हाल आहे। आपाशी खातो केतिरो तहरुक वठी चुको आहे ऐं हुकूमत छा पई करे, इंतिज़ामिया छा पई करे, इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे टाइम न्यूज़ हैदराबाद जो ब्यूरो चीफ फैज़ खोसो खां मालूम कंदासीं त बचाव बंद आपाशी खाते जी कारकर्दगी ऐं जेके इंतिज़ामी मामला आहिनि उहे हिन वक़्तु कहिड़े हाल में आहिनि। फैज़ साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा फैज़ साहब, हिन वक़्तु जॾहिं पाण प्रोग्राम में गुफ़्तगू पिया कयूं त इन वक़्तु जेको सिंधु आहे उनजो गुडू जे भरिसां जेको वहकिरो पियो थिए उहो 5,05,523 क्यूसिक आहे। इहो जॾहिं कोटड़ी ताईं पहुचंदो त उहो केतिरो क्यूसिक थींदो ऐं जेका बचाव बंद आहिनि इन तमामु तर सूरत हाल में। मिसाल जेके मुख़्तलिफ़ जेके बचाव बंद आहिनि अवां उन ते रिपोर्ट बि कयो पिया, अवां आपाशी खाते जी कारकर्दगी खे काफ़ी अरसे खां ॾिसो बि पिया, रिपोर्ट बि कयो पिया। कीअं था ॾिसो त आपाशी खाते जेको बचाव बंद आहिनि उन में एतिरी कैपेसिटी आहे त उहे अहिड़ी जेका दरियाई ॿोॾि अचे पई उनखे मुंहुं ॾेई सघंदा? असद साहब, बुनियादी तौर ते दरिया जी जेका नेचर आहे उनखे असांखे इब्तिदाई तौरु सम्झणो पवंदो ऐं असांखे हक़ीक़तनि खे साम्हूं रखी उनजो तजियो करणो पवंदो। दरिया जा जेके हींअर वहकिरा आहिनि, छाकाणि त एमरजेंसी वारी जॾहिं बि सूरत हाल पैदा थींदी आहे, ॿोॾि वारी जॾहिं बि सूरत हाल पैदा थींदी आहे त जेका दरिया जे बैराजनि जी रीडिंग वरिती वेंदी आहे उहा 6 कलाकनि खां पोइ वरिती वेंदी आहे। ऐं मां तव्हांजे अंगनि खणी दुरुस्तगी कंदो हलां त जेके हिन वक़्तु अंग अखर जारी थिया आहिनि गुड्डू बैराज ऐं सखर बैराज कोटली बैराज जा, उन्हनि मुताबिक़ जेको गुड्डू बैराज आहे उन वटि 5,14,743 क्यूसिक पाणी रिकॉर्ड थियो आहे अप स्ट्रीम ते, जॾहिं त डाउन स्ट्रीम जेको गुड्डू बैराज जो आहे उहो 4,89,728 आहे ऐं डाउन स्ट्रीम अञा 5 लख क्यूसिक ते न पहुतो आहे। अहिड़ी तरह जेके सखर आहे उते वहकिरा वधनि पिया ऐं कोटड़ी बैराज ते हाणे ज़रे घटि मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जो राति जो 10 बजे रीडिंग थींदी उन वक़्तु हिते नंढे दर्जे जी ॿोॾि जेका आहे उहा डिक्लेयर थी चुकी हूंदी। मौसमियात खाते 3-4 ॾींहं अॻु में इहो अॻकथी कई हुई त गुड्डू वटि पाणी जा वहकिरा वधी वेंदा ऐं मथां दर्जे जी ॿोॾि ईंदी, जॾहिं त सिंध जे आपाशी खाते वारे सूबाई वज़ीर कोटड़ी बैराज ते वेही इहा ॻाल्हि कई हुई त पाणी जा वहकिरा जेके आहिनि उहे 5 लख क्यूसिक खां मथे न वधंदा। उनजो इहो ख़्यालु हो त विचोले दर्जे जी जेका ॿोॾि आहे उहा सिंधू दरिया में रहंदी, पर जेका सूबाई वज़ीर आपाशी जी ॻाल्हि हुई उहा पूरी न थी ऐं मौसमियात खाते जी ॻाल्हि पूरी थी त मथां दर्जे जी जेका ॿोॾि आहे उहा अची वई आहे सिंधू दरिया में ऐं हिन वक़्तु गुड्डू ते उहा उनजो पाणी जो वहकिरो जेको आहे उनजो गुज़र जारी आहे। त जेके SOPs आहिनि उन्हनि मुताबिक़ असां वटि जेको 5 लख ताईं पाणी आहे उहो हिकिड़ी सिंध जे लाइ रहमत सम्झो वञे थो, ख़ासि तौर ते सिंधू लाइ रहमत सम्झो वञे थो, छाकाणि त डेल्टा खे हिकिड़े तमामु जझे पाणी जी ज़रूरत हुजे थी, न त समुंड जी रोईअ न आहे जेका असांखे खाए थी ऐं असांजूं ज़मीनूं हड़प करे थी। हीअ साल ब साल 5 लख ताईं क्यूसिक पाणी जेको आहे उहो हुजणु घुरिजे सिंधू दरिया में, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। पर इन ॿोॾि जे पाणी खां असांखे कीअं बची सघूं था, हक़ीक़त हाणे इन ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं सॼो फोकस असांखे इन ते रखणु घुरिजे। जेका असां कारकर्दगी हेल ताईं आपाशी खाते जी ॾिठी आहे बरसातनि वारे हवाले सां, उते जिते शहरी इंतिज़ामिया जे कारकर्दगी जी पत वाउखी कई आहे उते ई आपाशी खाते जे कारकर्दगी जी पत बि वाउखी कई आहे, छाकाणि त LBOD जेको पाणी जे गंदे पाणी जे छोड़ वारो या सिम जे पाणी जे छोड़ वारो जेको जेका पंहिंजो LBOD आहे प्रोजेक्ट आहे मनसूबो आहे उनखे 2 घारा पइजी चुका आहिनि ऐं हिकिड़ो घारो अञा ताईं बंदि न थियो आहे। त इरिगेशन खाते जी जेका कारकर्दगी आहे उहा सफिशेंट न आहे।
ये हक़ीक़त आहे ऐं उन जी हक़ीक़त जेका आहे उहा असांखे LBOD जे घारनि मां ऐं उनखे बंदि न करण वारे अमल मां मालूम थी आहे। उनखां सवाइ असां ॿिया केतिरा ई मिसाल ॾेई सघूं था त मिसाल जीअं पाणी शाखनि में कैनालनि में वधे थो त शाखनि ऐं कैनालनि खे घारा पवनि था। इन जो मतिलबु इहो थियो त इरीगेशन खाते जी जेका कारकर्दगी आहे उहा उन क़दुरु न आहे जो पंहिंजे कैनालनि खे, पंहिंजे ड्रेनेज जे सिस्टम खे ऐं पंहिंजे पाणी खणण वारनि शाखनि ऐं कैनालनि खे बचाए सघे। हाणे असां वटि 5 लख क्यूसेक खां वधीक पाणी बुडू बैराज ते लॻी चुको आहे। उनखे नज़र में रखी आऊं चवंदुसि त उहे आबपाशी खाते जा इंतज़ाम असांखे नज़र न आया, खे मोह ॾियण जे लाइ हुजणु घुरिजे। फैज़ इन जो आबपाशी खाते जो ज़िक्र बि कयो, नथा सम्झो त जेको तहरुक न वरितो आबपाशी खाते या आबपाशी खाते जी उहा कारकर्दी हिकु सबबु उनजो इहो बि आहे त हुते के जूनियर ऑफिसर्स आहिनि, उन्हनि खे सुठी सुठी पोस्टूं ॾिनियूं वियूं आहिनि, के सीनियर ऑफिसर्स आहिनि जेके तजुर्बेगार आहिनि, जेके हिननि ॿोॾनि खे ॿोॾनि खे मुंहुं ॾियण जो जेको तजुर्बो रखनि था पिया, उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, उन्हनि खे साइड ते कयो वियो आहे। फैज़ साहब मुंहिंजो आवाज़ अवां ते पहुचे असद इहा ॻाल्हि असां बार बार आया ॻाल्हि रिपोर्ट कंदा आहियूं पंहिंजे अख़बार जे पेज ते ऐं पंहिंजे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते त आबपाशी खाते में जेका मिसमैनेजमेंट आहे, जेका हुनजी आहे मथां खां जेका इंतिज़ामी हली आहे, उनजो असरु हेठि दारोगे ताईं पवे थो। आबपाशी खाते में 6 महीने ताईं जेके चार्जिस हलायूं वियूं उहे इज़ाफ़ी चार्जिस ते हलायूं वियूं। हिन वक़्तु जॾहिं तव्हां बोर्ड जी सूरत हाल में आहियो तॾहिं बि तव्हांजो जेको सखर बैराज आहे उनजे राइट बैंक जो जेको चीफ इंजीनियर आहे उहो मौजूदु कोन्हे ऐं तव्हांजी चार्ज ते आहे उहो सखर बैराज जेको लेफ्ट बैंक जो आहे उन वटि तव्हांजी इज़ाफ़ी चार्ज आहे। मूंखे ॿुधायो त बोर्ड वारी सूरत हाल आहे ऐं सखर जा जेके लेफ्ट बैंक जा 9 हंध उहे हसास आहिनि ऐं सखर राइट बैंक जा जेके आहिनि उहे 18 हंध हसास आहिनि। हिकिड़ो चीफ इंजीनियर जॾहिं तव्हां 2 पोस्टूं क्रिएट कयूं त तव्हांखे 2 चीफ इंजीनियर रखणा हुआ। तव्हां आबपाशी खाते में 20 इंजीनियर जा ऑफिसर प्रोमोट बि कया आहिनि, पर उहे तव्हां प्रोमोट करे उन्हनि खे तव्हां शो पीस तौर करे विहारे छॾियो आहे। उन्हनि ऑफिसर्स खे तव्हांखे हिन सिचुएशन में मुक़ररु करणु घुरिजे आहे। तव्हां हिन वक़्तु माना तव्हांजो जेको विच वारो बैराज आहे जी बिल्कुलु उनजो राइट बैंक जो जेको चीफ इंजीनियर आहे उहो मौजूदु कोन्हे। फैज़ साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु छाकाणि त बोर्ड जो ख़तरो आहे, बंदनि जी छा सूरत हाल आहे? पीडी थरकोल आहे फैज़ साहब, असांजा बंद मज़बूत आहिनि, मिट्टी जा बंद आहिनि, कोई लोह ऐं सीमेंट जा बंद कोन्हनि तव्हांजा। तव्हांजे बंद हर वक़्तु हसास रहे थो, तेसि ताईं हसास रहे थो जेसि ताईं पाणी उन्हनि खे टच करे थो, छाकाणि त बंदनि जी हिकिड़ी नेचर आहे ऐं हिकिड़ी वॾी मख़लूक हुजे थी जेका बंदनि ते उनजी चुप हुजे थी। उन में इंसाननि खां वींदे मशीनरी आहे, मशीनरी खां वींदे जेका जीवत आहे उहा मिसाल उन में तव्हांजा ॾेॾर आहिनि, उन में तव्हांजा कुआ आहिनि, उन में तव्हांजी नांग बलाऊं, इन जो को बि डर उनजो को बि सुराख तव्हांजे बंद खे जेको आहे उहो उन मां जेकॾहिं पाणी पास करे वियो त इट मीन्स के तव्हांजो बंद जेको आहे उहो बीह न सघंदो। बंद जे मां पाणी पास थियण जी सूरत में तव्हां जो पाणी बंद मां बीहारे न सघंदो ऐं लामहाला शगाफ़ पवंदो ऐं सबबु बणिजंदो। त उन करे हिन वक़्तु बि ताईं बि जेकॾहिं आबपाशी खाते इंतिज़ाम न कया आहिनि त असांजी उन्हनि खे ई गुज़ारिश थींदी त बंदनि ते विजिलेंस वधाई वञे, उते चौकसी वधाई वञे, छाकाणि त बंदि उन वक़्तु ताईं अहसासु हूंदो जेसि ताईं तव्हांजो पाणी तरे में नथो वञे। वॾी महिरबानी फैज़ खोसा साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां फैज़ खोसा साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त आबपाशी खाते अगरि हिन वक़्तु ताईं बि तहरुक न वरितो आहे त हुनखे हिन वक़्तु त फौरी तौर ते तहरुक वठणु घुरिजे ऐं जेके बचाव बंदनि उन ते पंहिंजी नफ़री बि वधाइणु घुरिजे ऐं उन ते पंहिंजी निगरानी बि वधाइणु घुरिजे। हिन सां गॾु अॼु प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।